अवांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपीजी औरत अगवाणनि मुलाक़ात कई आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपीजी औरत अगवाणनि जी मुलाक़ात थी आहे। अवां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कंदड़नि में शगुफ्ता जुमाणी, रुबीना कायमखानी, महरीन भुट्टो ऐं सादिया जावेद शामिल आहिनि। मुलाक़ात दौरान ईंदड़ आम चूंडुनि में औरत उम्मीदवारनि जी शमूलियत जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां पीपीजी औरत अगवाणनि जी मुलाक़ात थी आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मुलाक़ात दौरान ईंदड़ आम चूंडुनि में औरत उम्मीदवारनि जी शमूलियत जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कंदड़नि में शगुफ्ता जुमाणी, रुबीना कायमखानी, महरीन भुट्टो ऐं सादिया जावेद शामिल आहिनि।